कोट गुलाम मोहम्मद मां ख़बर ॾींदा हलूं त कोट गुलाम मोहम्मद लॻ ॻोठ शैमी रिंद में पुरसरार बीमारी फैलजण लॻी है। 1.5 महीने जे मुख़्तसर अरसे में 7 ॿार पुरसरार बीमारी सबब हयातियूं विञाए वेठा। बीमारी पखिड़जण सबब हेल्थ खातो हरकत में अची वियो है। हेल्थ जी टीम जे मुतासिर ॻोठ पहुची वई है। टीम जी मौजूदगी में वधीक हिकु ॿियो मासूम नींगर 4 साला सलमान वल्द अब्दुल हसन रिंद पुरसरार बीमारी वॻे ज़िंदगी जी जंग हाराए वियो है। DHO मूजिब मुख़्तलिफ़ टेस्टूं सैंपल्स जी चकास जो मरहलो जारी है। हिन वक़्त ताईं का बि बीमारी साम्हूं न आई है। यादि रहे त महीनो अॻु साॻे घर में हिकु नींगर अॻु में ई फ़ौत थी वियो हो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।